अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो अब्दुल जब्बार तव्हां सां गॾु आहियां हिमली व्लॉग ते। त जी हा दोस्तो, असांजा काफ़ी दोस्त असां खां पुछंदा आहिनि त तव्हां टिकटॉक जे लाइ वीडियो कीअं था ठाहियो, कहिड़ी कैमरा में था ठाहियो, तव्हांजा वीडियोस भला था अचनि, आवाज़ु क्लियर थो अचे। त जी हा दोस्तो, अॼु तव्हांजे लाइ खणी आया आहियूं हिकु अहिड़ो वीडियो जेको हर भाउ खे सम्झ में अचे त कीअं वीडियो ठाहियूं था। असां हिन ई मोबाइल में वीडियो ठाहींदा आहियूं ऐं हिन ते ई सेटिंग कंदा आहियूं त तमामु आसानी तव्हां ॿाहिरनि लाइ ई असां तोहफ़ो खणी आया आहियूं। अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, नोटिफिकेशन ते वञी घंटीअ खे ऑल नोटिफिकेशन कयो त जीअं असांजी हर अचण वारी वीडियो तव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। त हलूं था मोबाइल जी स्क्रीन ते। अस्सलाम वालेकुम दोस्तो, त जी हा, असां अची वियासीं मोबाइल जी स्क्रीन ते। सभ खां पहिरियां असां मोबाइल जी स्क्रीन ते ईंदासीं। असां जेको वीडियो रिकॉर्ड कयोसीं उहो असां सेटिंग कंदासीं उनजी। असां सभ खां पहिरियां ईंदासीं कैपकट में। कैपकट में अची वियासीं, उन खां बाद में असां न्यू प्रोजेक्ट ते वेंदासीं। न्यू प्रोजेक्ट ते वञी जेको असां वीडियो रिकॉर्ड कयोसीं उहो असां गैलरीअ मां खणंदासीं। हिते अची वियो, हिनखे एड कंदासीं कैपकट ॾे। त जी हा, हीउ वीडियो असांजो अची वियो कैपकट में। सभ खां पहिरियां असां हिन जी मोनोग्राम कैपकट जो डिलीट कंदासीं। उन खां बाद तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं, ॻाल्हाए ॾिसंदासीं त किथां डायलॉग असांजो शुरू आहे उतां असां हिन खे कटींदासीं बक़ाया। हिते शुरू आहे। असांजी वीडियो जे हिते असां हिनखे कंदासीं कट। बक़ाया पहिरियों वीडियो असां कंदासीं डिलीट। उन खां बाद हलाए ॾिसूं। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाए कंदो, हुनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। ठीकु थी वियो। हाणे हीउ वीडियो हिते फाइनल थियो, इहो वीडियो ओके थी वियो। हाणे असां हिन जे मथां साउंड भरींदासीं। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाए कंदो, असां हणंदासीं एड ऑडियो ते। एड ऑडियो ते क्लिक कंदासीं, हीअं कंदासीं रिकॉर्ड ईंदो। माइक जेका छपियल आहे हिन माइक ते ओके कंदासीं। माइक ते ओके करे उन खां बाद में हिन ते असां ज़ोर ॾेई बीहंदासीं, जेको ब्लू माइक छपियल आहे। ॿुधूं छा थो चवे, पोइ उहो आवाज़ु भरियूं। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाए कंदो, हुनजी बि कोई वीडियो लाइक न। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाउ कंदो, हुनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। ठीकु थी वियो। हाणे हिन जो आवाज़ु ऑडियो जो रिमूव कंदासीं, जेको नॉइस जो हूंदो उहो रिमूव कंदासीं। हिते ईंदासीं, ओके थी वियो। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, हाणे असां हिनखे आवाज़ु असांजी वीडियो जेको लाइक पोइ हिते कंदासीं जीअं आवाज़ु मैच थिए। ठीकु आहे। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अञा थोरो हेॾे कंदासीं। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाउ कंदो, हुनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। ठीकु थी वियो। हाणे वीडियो वारो जेको आवाज़ु आहे मथां जेको लाउड छापियल आहे स्पीकर, हिनखे ऑफ कंदासीं। हाणे असां ॿुधंदासीं त आवाज़ु कीअं आयो। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाउ कंदो, हुनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। ओके थी वियो। हाणे हितां असां वीडियो खे
ते हेठां डायलॉग पूरो आहे। उन खां बाद हेॾां बि कटे हिते इहो बि डिलीट कंदासीं। हाणे इन ई वीडियो खे पछाड़ीअ वारे खे असां स्पीड में वेंदासीं, पोइ नॉर्मल में वेंदासीं, पोइ हिनखे स्लो मोशन रखंदासीं। ठीकु थी वियो। 4 3 2 जिते तव्हांखे सम्झ में अचे ओतिरो स्लो मोशन रखो। हाणे हलाए ॾिसो। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाउ कंदो, उनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। ठीकु थी वियो। ओके। हाणे असां हिनखे बैकग्राउंड म्यूज़िक रखंदासीं। बैकग्राउंड म्यूज़िक जे लाइ असां वेंदासीं ऑडियो ते। ऑडियो ते वेंदासीं, साउंड ईंदो, साउंड में वेंदासीं। साउंड्स में वञी हिन ते क्लिक कंदासीं, पोइ डिवाइस में वेंदासीं। ठीकु थी वियो। डिवाइस मां असां फनी म्यूज़िक खणंदासीं। म्यूज़िक खहीं से ऑडियो म्यूज़िक मिलाईसीं। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाउ कंदो, उनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। बकाया आवाज़ साउंड जो मथे कंदासीं। ठीकु थी वियो। ऐं पहिरें जो आवाज़ अञा स्लो रखंदासीं, मज़ो नथो करे। ओके थी वियो। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाउ कंदो, उनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। ही साईं असांजो वीडियो तयारु थी वियो। हिनखे असां मथां HD कंदासीं, फुल स्क्रीन मथां ईअं थी वियो। हाणे हिनखे तव्हां बकाया फनी साउंड सां कटींदासीं, डिलीट कंदासीं। ओके थी वियो। हाणे साईं ही असांजो वीडियो तयारु थी वियो। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाउ कंदो, उनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। असांजी वीडियो जेको लाइक न कंदो, अलाउ कंदो, उनजी बि कोई वीडियो लाइक न कंदो। त जी हा दोस्तो, ही असां तव्हां दोस्तनि जे लाइ तोहफ़ो खणी आयासीं। इंशाअल्लाह उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो।
अगरि पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं कमेंट कयो। जेका तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न अचे असां खां पुछंदो, असां तव्हांखे वीडियो ठाहे उन ज़रिए तव्हांखे सम्झाईंदासीं। असांजे यूट्यूब चैनल जा वीडियो फुल वॉच कयो। तव्हां ॿाहिरनि जूं वॾियूं महिरबानियूं। अगरि तव्हांखे अञा वीडियो सम्झ में न अचे त असांजो ही वीडियो पंहिंजे गैलरीअ में डाउनलोड कयो ऐं इन खे ॾिसी तव्हां पंहिंजा टिकटॉक जा फस्ट क्लास वीडियो ठाहे था सघो। त रखंदा दुआनि में यादि, सिंध सलामत, साथ सलामत, हमेशह ख़ुशि रहो।